उलमा था दसन जेरी मल ज़माने जो इमाम ईंदो ऐं मुंहिंजे मौला जन अदालत जे कुर्सी ते वेहंदा ऐं क़ब्रुनि मां मुर्दा उथंदा मज़लूमनि जी दाद रसी कंदो ज़माने जो इमाम। आलम रजात जेके था चओ, रजात जे ज़माने में मुझे पाक मौला जन अदालत जे कुर्सी ते वेहंदा। ब बीबियूं हिन जेके ब नंढड़ा बच्चा हथन में खणी ऐं मुझे पाक मौला जे खिदमत में ईंदियूं। मां खिदमत पाण थो चवां। मुझे पाक मौला जे दरबार में जरी मल उहे बीबियूं ईंदियूं त मुस्तफ़ा जी भी कुर्सी लगंदी मोहम्मद सां गॾु। जरी मल सरकार जन वेहंदा त ॾिसंदा पहिरियां पहिरियां जंहिं बीबी मज़लूमा जे हथनि ते हिकु लाश आहे उहा कंहिंजी आहे? कंहिं वॾे जी नाहे, कंहिं नौजवान जी नाहे, उन ग़रीब जी लाश आहे जंहिंखे मुहसिन सॾियो वियो आहे। तव्हां मां जेके सम्झो था मां उन्हनि जे लाइ थो चवां। जरी मल बरंदड़ दर बतूल जे मथां आयो त मुंहिंजे आकाज़ादी सॾु करे चयो अम्मा फिज़ाब जल्दी अच मुंहिंजो मुहसिन। इन मुहसिन जी लाश ख़दीजतुल कुबरा जे हथनि में हूंदी। ॾिसां अॻिलो जुमिलो तव्हां कीअं था ॿुधो। हज़रत ख़दीजतुल कुबरा जे हथनि में हज़रत मुहसिन जी लाश। मुस्तफ़ा पुछंदो ख़दीजा मुहसिन जी लाश तूं छो खई आहे? ज़हरा किथे आहे? मुझी पाक साइण ख़दीजतुल कुबरा चवंदी या रसूल अल्लाह ज़रा पोइते ॾिसो त सही। जीअं जो रसूल ॾिसंदो त अकेली न फातिमा ज़हरा सां गॾु रबाब आहे। ख़दीजा जे हथनि ते मुहसिन जी लाश, जनाबे ज़हरा जे हथनि ते अली असगर जी लाश। अॻियां अची ॿई बीबियूं रोई रोई हिकिड़ो सवाल कंदियूं मेहदी पुट मूंखे ॿुधाए हे त ॿोलियूं बि कोन पियो ॿोले। हिन जे ॿोलनि लाइ वरी मां सिकंदी वई मूंखे एतिरो ॿुधाए त हिननि ॿिन्ही जो क़सूर कहिड़ो हो? ज़हरा जी औलाद फ़ैसिलो तूं कर। चल दुनिया जो कोई दुख नसीब न थिएव। एक ॿी रिवायत ॿुधो, कुझु चोला कुझु कमीसूं मज़लूमनि जूं अहिड़ियूं गुज़रियूं आहिनि जिन खे वारिस धोअनि था त कमीसुनि तां खून नथो लहे। मौला तौफ़ीक़ ॾिएव ॿुधण जी। पहिरियों मज़लूम आहे जंहिंजे कमीस तां खून नथो लहे उहो रबाब जो सोहणो पुट अली असगर। जन्नत में मां धोए थी कमीस तां खून नथो लहे। एक किताब में मां रिवायत में पढ़ी त जनाबे ज़हरा हुसैन जी कमीस धोए थी खून नथो लहे। एक ग़ैबी आवाज़ तो अचे ज़हरा हे मज़लूम जो खून आ क़यामत जॾहिं हिन जे ज़रिए अज़ादार शफ़ाअत पाईंदा। या ज़हरा मां इन सैयदा जा केतिरा मसाइब तव्हांखे ॿुधायां। हिकिड़ी ॿी रिवायत ॿुधो, शहादत सैयदा खां बाद मुंहिंजे मौला जन हिकु दफ़ो सॾु करे चयो ज़ैनब धीअ अॼु मुंहिंजी दिलि थी घुरे पुट तूं दस्तरखान विछाए खाधा लॻरा त अॼु गॾिजी खाधो तुंहिंजे पाक ॻोढ़नि जो कसम आहे। जेॾी महिल न सभई गॾिजी ऐं खाधे ते वेठा अली मौला अचानक उछगार जेॾी महिल ॾिनी त ज़ैनब कुबरा भरिसां आई बाबा छोर न फरमाइनि त ओ हिन बर्तन में ज़हरा मानी खाईंदी।
अज मुखे बतूल याद थी अचे रोआ तो अज ज़हरा हुजे हा मां पंहिंजा दुख ॿुधायां सा ज़ैनब जी मां मां हेतिरो मज़लूम आहियां। इमाम हुसैन तव्हांजो रोअण क़बूल कर। ऐं हिकिड़ी ॿी ॻाल्हि हीअ ॿी मजलिस आहे जंहिं मजलिस में मां इहो लफ़्ज़ वरी दोहरायां थो। सैयदा पुछा कई त बाबा तव्हां असां मां जेकॾहिं केर बि न हूंदो त मुंहिंजे पुट ते रोंदो केर? जे मजलिस में रोअण अचेव त ज़हरा जी दरबार में हथ खणी एतिरो चइजो आकाज़ादी असां तुंहिंजे शबीर खे रोऊं था वेठा। आख़िरी वेलो आहे ज़हरा जो। फरमाइन थी उम्मे ऐमन जल्दी कर मुझे बच्चन के घुराए। सैयदा जा 4 बच्चा साम्हूं आया। हसन मौला, हुसैन मौला, सैयदा आलिया ज़ैनब कुबरा, मुझी मखदूमा जनाब कुलसूम। 4 ही बच्चा सामो वेठा। साइन फरमाए थी मुझा लाल जल्दी कयो दुआ घुरो अल्लाह मुझी दुआ के रद्द न करे। चैनी मासूमन हथ खयो मुझा अल्लाह अम्मा तुझे महबूब जी धिया। ऐ मुझा अल्लाह अम्मा जी दुआ खाली न मोटाए जा। नंढड़न हथ हेठ कया ज़हरा मथे खया। अल्लाहुम्मा अज्जिल वफ़ाती। ओ मुझा अल्लाह मां रोई रोई थकजी पई। है मुझा अल्लाह मुखे बाबे दे मोकिल। मां वञी चवंदी मां बाबा ॾिस तुंहिंजी उम्मत जी ॾिनल महिमानी। बाबा मुखे ताज़िया न हया। मजलिस में तुझो ज़हन हुजे तो के ताक़त ही कोन्हे जो तू मज़लूम जो गम पचाए सके। ही तो उहे आहिनि जिन जे लाइ पत्थर ही रोंदा वया। सैयदन जा मुकाणी आओ जॾहिं महिल सैयदा दुआ घुरी मुंहिंजा अल्लाह मूंखे मौत ॾे। मौत जो नाम जॾहिं महिल बच्चनि ॿुधो दाहूं करे ॿाहिरि रोंदा निकिता। सैयदा क़िबले ॾे मुंहुं करे सुती फरमाइनि था हसनैन ओ मुंहिंजा लाल ज़ैनब समेत अंदर अचो। जेॾी महिल आया मुंहिंजी आकाज़ादी फरमाए थी हसन तूं मथनि खां वे, हुसैन तूं पेरनि खां वे। ज़ैनब जल्दी वञ तबरुकात वारी पेटी खोले काफूर जा हिस्सा खणी है जेकी जन्नत मां काफूर आए हो 3 हिस्सा पहिरियों खणी फरमाइनि थी आ हसन पुट हुसैन ॾिसे थो ॿियो हिस्सो खणी फरमाइनि थो ज़ैनब ही अली खे ॾिजां। हुसैन ॾिसे तो 3 हिस्सो खणी फरमाइनि थियूं ज़ैनब अली के चइजां मूंखे हिन सां गुस्ल ॾेई हुनूत करे। और रुअण वारा साईं फरमाए थी ज़ैनब अञा 3 कफन बि पिया थी। 3 कफन आया ज़हरा विरहाया। जेॾी महिल हुसैन के न मिलिया रोई हिकिड़ो जुमिलो तो चवे अम्मा ओ मुंहिंजी उजड़ी मां एॾो ग़रीब जो न मुंहिंजे लाइ काफूर न मुंहिंजे लाइ कफन। रोअण अचेव त ईअं रो जीअं ज़हरा पुरसो घुरे थी। जी मालक दफ़ा हुसैन जो सदको अल्लाह रोअण क़बूल करेव। सैयदन जा मुकाणी यो मुंहिंजी आकाज़ादी पुट के भाकुर पातो। चुमियूं ॾेई बोसा वठी पई थी चवे मुंहिंजा लाल काफूर उन्हे के खपंदो आहे जंहिंखे गुस्ल मिले। कफन उनखे खपंदो आहे जंहिंजी लाश दफ़न थिए। ओ तूं उहो ग़रीब जंहिंखे न गुस्ल मिलंदो न कफन मिलंदो। तूं उहो ग़रीब भेनर हीअं बीठियूं हूंदई धीउ खे
चमाटू लगंदई रोई रोई पई चवंदी ओ बाबा मेहमान थी जो ये दाऊं चल ज़ैनब जी मां बुधी दुआ देव कबूलियत जो टाइम दुआ घुरंदा चो ज़हरा जे सदके अल्लाह खाली न मोटाईंदो ऐ मुझे अल्लाह ज़हरा जे ज़ख्मी पासे जो वास्तो थई ही जेकी अज़ादार शबीर के रुअण आया इन चल हिनन जो पुरसो कबूल पवे मैं बेटो तो चवा सैयदा जेका आखिरी गाल कही है वह तव्हां कीअं ॿुधंदव अली जी झोली ज़हरा जो सर मुझी साइन फरमाए थी या अली मूंखे उथारे विहार मुझो मोह कराए बाबे जी क़बर ॾे ओ रुअण वारा क़बर जो नाम आयो अली टेक ॾिनी साइन पहिरियों जुमिलो चयो बाबा बाबा जेको लिखी ॾिनई उहो फाड़े विया बाबा जेको घर ॾिनई उहो साड़े विया बाबा मुंहिंजो मुहसिन मारे विया कोड जी वारो हिकु वेण ज़ैनब जी मां कयो अहिड़ो वेण कयईं मदीने जूं दीवारियूं हलण लॻियूं रोई चए थी बाबा जिते चुमियूं ॾींदे बेहया चमाट दारैन सदको कयान रोई पयऊं इलाही सारी अज़ादारी कयो हे मुंहिंजा हथ अथव माफ़ बि कजो अचो अर्ज़ कयूं आका दादी तव्हांखे रुख़सार ते हिक चमाट लॻी तव्हां बाबे खे दाह ॾिनी ओ मां सदको न थी त वञा करबला खां शाम ताईं रोई रोई चवंदी थी वञे सजाद मूंखे बचाए मौला रुअण क़बूल करे मौला रुअण क़बूल करे चल ज़ैनब साइन जी अम्मा राज़ी हुजे इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन दुनिया ता मोकिलायो ज़हरा हुस्न अली ॾिनो कफन अली ॾिनो रात जो टाइम फरमाइनि था अचो बतूल जी औलाद खणी हलूं ज़हरा हिकिड़ो मिंट ॿुधो पोइ बेशक कायनात में ब बीबियूं गुज़रियूं आहिनि जिन जो नालो फातिमा जिन जा जनाज़ा रात जो खया विया एक बीबी जी उम्र 18 साल ॿी बीबी जी उम्र 5 साल फर्क एतिरो आहे जंहिंजो रात जो जनाज़ो 18 सालनि वारी साइण जो खयो वियो उन खणण वारे जा हथ आज़ाद हा 5 सालनि वारी भेण जो हथ में जनाज़ो जेॾी महिल खणी हलियो पाण बि कैदी भेण बि कैदी न रोई रोई चए थो मदीने में मरे हा ओ नाने जे भरसां दफ़न कया मौला मौला रोहन मौला जाने मां महसूस पियो कयां तव्हां थकिजी पिया आहियो जे मोटायो अथव त हिकिड़ी रिवायत अञा ॿुधो दफ़न थी ज़हरा क़बर हमवार थी अली इमाम सॼो रुख़सार ज़हरा जी क़बर ते रखियो वैण जेको अली कयो आहे उहो ॿुधजो फरमाइनि था ज़हरा तोखां बाद मां ॾुख कंहिंखे ॿुधायां अच
अचानक ज़हरा जी ख़बर हली आवाज़ याली जल्दी घर वन इन करे जो तू भी ते आ हसन भी ते आ हुसैन भी ते आ यतीमन लाए पहरी रात औखी हुंदी आ ओ याली मुझी ज़ैनब मिट्टीअ ते वेठी रूए थी वन परचाए